शहर में वापारियुनि जे कणक जे गोदामनि ते डीएफसी जा टीम साण करे छापा। वापारी ऐं फूड इंस्पेक्टर में झेड़ो। फूड इंस्पेक्टर संदसि मुलाज़िम ऐं वापारी ज़ख़्मी। ख़बर मूजिब फुल शहर में फूड खाते जे डीएफसी नौशर फिरोज़ निज़ाकत हिस्पाणी फूड इंस्पेक्टरनि ऐं मुलाज़िमनि जी टीम साण करे हाफ़िज़ हनीफ़ सूमरो जे गोदाम ते छापो हयो, जंहिं ते वापारी हाफ़िज़ हनीफ़ सूमरो फूड इंस्पेक्टर कमरदीन मेमण ऐं आशिक मंगणहार खे गार गंद कई त झेड़ो थी पियो, जंहिं ते इंस्पेक्टर ऐं मुलाज़िम ऐं वापारी हिक ॿिए मथां मुकनि जो वसकारो लाहे ॾिनो ऐं 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। जंहिं बाद डीएफसी अमलो साण करे फुल थाणे पहुतो ऐं वापारी ख़िलाफ़ एनसी दाख़िल कराए। ॿिए तरफ़ वापारी बि थाणे ते लेटर वठण लाइ पहुतो। फुल पुलिस का बि गिरफ़्तारी न कई। ॿिए तरफ़ डीएफसी नौशर फिरोज़ निज़ाकत हिस्पाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां अॼु फुल शहर में मुख़्तलिफ़ वापारियुनि जी कणक स्टॉक कयल वापारियुनि जे गोदामनि ते छापा हणी रहिया हुआसीं त हाफ़िज़ हनीफ़ सूमरो वॾी बदतमीज़ी कई, मुलाज़िमनि खे गार गंद करे उन्हनि सां वेठो आहे, जंहिंजी FIR लाइ फुल थाणे पहुता आहियूं। ॿिए तरफ़ वापारी हाफ़िज़ हनीफ़ सूमरो चयो त सिर्फ़ मूंखे टारगेट कयो वियो आहे।